सिंध विजन टीवी तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो। मोज़िज़ नाज़रीन, इंसान हिन काइनात में सोचींदड़ ऐं कुझु न कुझु तख़लीक़ कंदड़ साह वारो आहे ऐं उन सोच जे ई सबबु ऐं उन तख़लीक़ जे ई सबबु हू काइनात जे ॿियनि साह वारनि खां उत्तम ऐं आला आहे। अॼु ॾिसणो इहो आहे त इंसान कीअं थो सोचे, इहे सोचूं मजस कीअं थियूं पैदा थियनि। इंसान हूं त हर जानवर खे हवास आहिनि, इंसान खे बि हवास आहिनि, पर उन्हनि हवासनि जे ज़रिए इंसान खांसि सवा आस पास जेको कुझु थिए थो उन खे हू महसूसु करे थो ऐं उन महसूसु करण खां पोइ हुन जे ज़हन में हिकिड़ो अलार्म वॼे थो ऐं हुनजो ज़हन सोचणु शुरू थो करे। मिसाल तौरु जेकॾहिं को बि आस पास में को ठका थो थिए, को आवाज़ थो थिए या का ॻाल्हि थी थिए त इंसान जे ज़हन में पहिरीं जेका लहर उथे थी सा इहा आहे त छा, मतिलबु त छा थियो खां पोइ हू ॾिसे थो, उनजी ख़बर थो वठे थी इहो छा थियो, त पोइ हू वरी उन थियल अमल जे सबबनि ते सोचे थो त इहो छो थियो, छा थियो, छा, छो ऐं छा लाइ। इहो छा थियो, ठका थियो, छो थियो, ॿ शयूं टकरायूं ऐं छा लाइ थियो, छो त इहो टकराइजण जो रद्द अमल हो। त छा, छो, छा लाइ, इहे टेई जेके लहरूं आहिनि जेके दिमाग़ में पैदा थियूं थियनि, इन खां पोइ इंसान खे उन हवासनि जे ज़रिए इहो मालूम थो थिए त कुझु न कुझु थियो। हाणे उन खां पोइ इहो थियो त कीअं थियो, इहो उन जा सबब कहिड़ा हुआ, कीअं थियो, कॾहिं थियो, माना उनजो वक़्तु कहिड़ो हो, कीअं थियो, कॾहिं थियो ऐं कंहिं लाइ थियो। हाणे इहो कीअं, कॾहिं, किथे, माना ज़मान, मकान ऐं सबबनि ते सोचण खां पोइ इंसान उन थियल अमल या थियल वाक़िए ते के नतीजे ते थो पहुचे त इहो छा थियो, छो थियो, उन जा सबब कहिड़ा हुआ ऐं इहो कीअं थियो, कॾहिं थियो, वक़्त जी ख़बर थी पए, कीअं थियो, कॾहिं थियो, किथे थियो, ज़माने मकान जी ख़बर थी पवे ऐं उन खां पोइ इंसान वरी दिमाग़ी तरफ़ पंहिंजा नतीजा कढणु जेके शुरू थो करे त इहो जीअं थियो, जॾहिं थियो, जीअं थियो, जिते थियो, जॾहिं थियो। त हाणे इन खां पोइ इंसान जी जेका सोच जेका सा वापसी नतीजा कढणु जेका सा शुरू थी करे त इंसानी सोच इन्हनि नवनि लहरनि जे उथण वारे दायरे खां निकिरी पोइ के नतीजे ते पहुचे थी। उहे आहिनि त छा थियो, छो थियो, छा लाइ थियो, कीअं थियो, कॾहिं थियो, किथे थियो, जीअं थियो, जॾहिं थियो, जिते थियो। इन्हनि नवनि दायरनि खां पोइ इंसान जी सोच जेका सा जनम थी वठे, इंसान उन ते ॻाल्हाइण बि शुरू थो करे, इंसान उन ते लिखण बि शुरू थो करे ऐं इंसान उहे नतीजा कढी ऐं जिन लफ़्ज़नि खे जनम थो ॾिए उहो इंसानी फ़िक्र आहे, इंसानी सोच आहे, इंसानी ख़्यालु आहे। त मोज़िज़ नाज़रीन, अॼु पाण इन नुक़्ते ते पहुतासीं त इंसान पंहिंजे हवासनि जे ज़रिए, दिमाग़ में पैदा थियल लहरनि जे ज़रिए, नवनि दायरनि मां गुज़री किन नतीजनि ते पहुची कंहिं सोच खे तख़लीक़ थो करे। मोज़िज़ नाज़रीन, तव्हांखे मुंहिंजो प्रोग्राम कीअं लॻो? जेकॾहिं प्रोग्राम पसंदि अचे त सिंध विजन टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। महिरबानी।